दोस्तों अस्सलाम वालेकुम। शाह सन इस्तांबुल मां हींअर असां वञूं था पिया। हिकु दोस्त अचे थो पियो तुर्की इस्तांबुल जे नए एयरपोर्ट ते, उनखे वठणु वञा थो पियो। तो ही हिकिड़ो स्टॉप आहे मेट्रो बस जो, मस्जिद कोच जंहिंखे चवंदा आहिनि। मथे हिनजो स्पेलिंग लिखो अथव MECIDIYEKY, मस्जिद कोच। तो हितां खां बसूं वञनि थियूं सिधो एयरपोर्ट ते। तो अॼु जी वीडियो जेका आहे उहा इन सिलसिले में आहे त शहर का माण्हू जे अगरि एयरपोर्ट वञे, नए एयरपोर्ट ते कंहिंखे वठण जे लाइ, त किथे लहे। ही मेट्रो बस जो स्टॉप आहे। मूंखे न ख़बर त जेके ॿिया मेट्रोज़ आहिनि उते किथां उतां यानी कहिड़े हंधा माण्हू एयरपोर्ट वञे, पर असां बस मेट्रो बस जेका आहे उतां खां वञींदासीं एयरपोर्ट, नए एयरपोर्ट में। सो मस्जिद कोई लथो आहियां हिते, हाणे हितां खां बस वठंदुसि जेका सिधो असांखे एयरपोर्ट वठी वेंदी। सो इहा आहे अॼु जी वीडियो। उमेद थो कयां तव्हांखे वणंदी पई। सो दोस्तो हीअ आहे मस्जिद को। हितां खां हीअं आयो आहियां ऐं हितां खां क्लियर करे हाणे इन पासे हिते ही बस स्टॉप आहे हिकिड़ो। चवंदा हिते हिकिड़ी बस आहे जंहिंजो नालो मुंहिंजे ख़्याल में H2 आहे। असां उहो तव्हांखे आउं ॿुधायां थो, ठीकु आहे। सो हीअ आहे हिकिड़ो स्टॉप बस जो ऐं हिन बस जो नालो आहे H2। सो बीठी आहे हिते, ॾिसूं था चढ़ूं था हिन में H2 में। सो असां हींअर बस में वेही रहिया आहियूं। हीअ H2 आहे जेको असांखे तक़रीबन अधु कलाक या मुने कलाक में एयरपोर्ट वठी हलंदी। सो दोस्तों फाइनली असां हिते एयरपोर्ट ते पुॼी विया हिते। सिधो हुन मूंखे बस खयो, सिधो हिते मूंखे एयरपोर्ट ते लाहे थी पई। सो हींअर मींहुं पए पियो हिते ऐं थोरो घणो तव्हां ॾिसंदा हूंदव हिते। सो अॻिते तव्हांखे सफ़र ॾेखारियां थो। सो हीअ स्टॉप आहे एयरपोर्ट जो। सो हिते लहूं था पिया ऐं गेट नंबर असांजो मुंहिंजे ख़्याल में 9, हा 9 गेट नंबर। उतां दोस्त असांजो अचे थो पियो, उतां खणूं था। सो हीअ नंढिड़ो सफ़र हो। हीअ बस आहे जंहिंजो तव्हांखे ॾेखारियां, उन बस जो नंबर मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे, सम्झो। सो वॾी महिरबानी तव्हांजी। शाह सन इस्तांबुल मां, पंहिंजी दुआ में यादि कजो।